नाज़रीन बे पासे ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। सखर में JWC तरफ़ां ऐलानियल एहतजाज जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। कुछ देर में घंटाघर घर वटि धरणो हयो लॻायो वेंदो। JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं शौकत नूनारी घंटाघर पहुची धरणे जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो। धरणे में शिरकत लाइ सिविल सोसाइटी ऐं आम माण्हू पहुचण शुरू थी विया आहिनि। एहतजाजी कैंप पिणु लॻाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। सखर में JWC तरफ़ां ऐलानियल एहतजाज जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। कुछ देर में घंटाघर वटि धरणो लॻायो वेंदो। JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं शौकत नूनारी घंटाघर पहुची धरणे जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो। धरणे में शिरकत लाइ सिविल सोसाइटी ऐं आम माण्हू पहुचण शुरू थी विया आहिनि। एहतजाजी कैंप पिणु क़ाइमु कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। सखर में JWC जी तरफ़ां ऐलानियल एहतजाज जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। कुछ देर में घंटाघर वटि धरणो लॻायो वेंदो। JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं शौकत नूनारी घंटाघर पहुची धरणे जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो आहे। धरणे में शिरकत लाइ सिविल सोसाइटी ऐं आम माण्हू पहुचण शुरू थी विया आहिनि। एहतजाजी कैंप पिणु क़ाइमु कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। सखर में JWC तरफ़ां ऐलानियल एहतजाज जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। कुछ देर में घंटाघर वटि धरणो लॻायो वेंदो। JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं शौकत नूनारी घंटाघर पहुची धरणे जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो। इन बाबति सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर निज़ाकत जतोई। जी निज़ाकत, वधीक कहिड़ा तफ़सील अमूं वटि आगाह कजो। JWC पारां जेको ऐलानियल धरणो आहे उहो घंटाघर ते कुछ ई देर में लॻायो वेंदो ऐं हिन वक़्तु जेको आहे घंटाघर वारे इलाइक़े में JWC जो मरकज़ी अॻवान ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं शौकत नूनारी पिणु जेको आहे धरणे जा जेके इंतज़ाम आहिनि उन्हनि जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। हिन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको आहे JWC पारां प्रोफेसर डॉक्टर अजमल सामंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं जेको सिंध में क़बीलाई दहशतगर्दी आहे उनजे ख़ात्मे जे लाइ सखर जे घंटाघर वारे इलाइक़े में जेको आहे एहतजाजी धरणो लॻाइण जो ऐलान कयो हो ऐं हिन वक़्तु जेको आहे धरणे जूं तयारियूं जेके आहिनि उहे मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं जेको JWC जो मरकज़ी अॻवान ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं शौकत नूनारी जेके आहिनि उहे हिते पहुतल आहिनि जेके धरणे जे इंतज़ामनि जो जाइज़ो पिणु वठी रहिया आहिनि। जी ठीकु आहे, निज़ाकत अली जतोई तफ़सील लाइ महिरबानी।